औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरी जो अॼु 9 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे। असांजो मौज़ू आहे ॻोठ खैर मोहम्मद आरी जा रहंदड़ ॿिनि सूमरनि जे शुजरे खे बयानु करणु। मोहम्मद कोड़ल खे 4 पुट आहिनि: मोहम्मद सूफ़न, ख़ान मोहम्मद, मोहम्मद जुमन, रसूल बख्श। मोहम्मद सूफ़न खे 4 पुट आहिनि: कासिद अली, गुल मोहम्मद, सईद अहमद, कफ़ील अहमद। ख़ान मोहम्मद खे 6 पुट आहिनि: शेर मोहम्मद, मोहम्मद दाऊद, दीदार अली, नज़ीर अहमद, रशीद अली, याकूब अली। शेर मोहम्मद खे 3 पुट आहिनि: अली ॾिनो, साबिर अली, जुनेद अली। अली ॾिने खे 3 पुट आहिनि: अली वारिस, अली जान, ग़ुलाम मेहदी। मोहम्मद दाऊद खे 4 पुट आहिनि: मसूद अली, मुस्लिम अली, राबेल अली, असलम अली। दीदार अलीअ खे 3 पुट आहिनि: ख़ान अली, आकाश अली, अनील अली। नज़ीर अहमद खे 3 पुट आहिनि: सांवल अली, तैमूर अली, सनाउल्लाह। रशीद अलीअ खे 3 पुट आहिनि: अब्दुल नबी उर्फ सोनो, मोहसिन अली, नासिर अली। याकूब अलीअ खे 3 पुट आहिनि: सरफराज अली, शिराज अली, फराज अली। मोहम्मद जुमन खे 5 पुट आहिनि: वली मोहम्मद, अली गौहर, ग़ुलाम रसूल, गौस बख्श, मज़हर अली। वली मोहम्मद खे 7 पुट आहिनि: ज़ुल्फ़कार अली, ज़ाहिद अली, लियाकत अली, रियाज़ अली उर्फ गुंगो, अयाज़ अली उर्फ भुन्नी, शाहिद अली उर्फ शनो, इरशाद अली। लियाकत अलीअ खे 2 पुट आहिनि: अफ़ज़ल अली उर्फ सोनू, आमिर अली उर्फ बबलो। अली गौहर खे 7 पुट आहिनि: असगर अली, अब्दुर्रहीम उर्फ काकन, अली हसन, इल्ताफ़ हुसैन, आसिफ अली, सिकंदर अली, फैज़ मोहम्मद। अली असगर खे 2 पुट आहिनि: आमिर अली, अली गौहर। अब्दुर्रहीम उर्फ काकन खे 3 पुट आहिनि: मोहम्मद जुमन, शाहजहान, ईरान अली। अली हसन खे 2 पुट आहिनि: तौफ़ीक़ अली, अतीक अली। इल्ताफ़ हुसैन खे 2 पुट आहिनि: समीर अली, अख्तर अली। फैज़ मोहम्मद खे 3 पुट आहिनि: वाजिद अली, ज़मीर अली, हमीर अली। ग़ुलाम रसूल खे 5 पुट आहिनि: राहिब अली, मुश्ताक अली, शिराज अली, नज़ाकत अली, राबेल अली। गौस बख्श खे 6 पुट आहिनि: नबी बख्श उर्फ रांझन अली, अतहर अली, रफ़ीक अहमद, सजाद अली, रोशन अली, ज़ुबैर अहमद। सजाद अलीअ खे 1 पुट आहे: गौस बख्श। रोशन अलीअ खे 1 पुट आहे: मोहसिन अली। मज़हर अलीअ खे 6 पुट आहिनि: ज़फ़र अली, नज़र मोहम्मद, जावेद अली, अज़हर अली, इरफान अली, ज़ाहिद अली। ज़फ़र अलीअ खे 1 पुट आहे: अयान अली उर्फ दोदो। नज़र मोहम्मद खे 2 पुट आहिनि: साहिल अली, रेहान अली। रसूल बख्श खे 1 पुट आहे: नसीर अहमद। ॿियो शुजरो आहे शाहन अलीअ जो। शाहन अलीअ खे 5 पुट आहिनि: अब्दुल हमीद, इरशाद अली, मोहम्मद हनीफ, मोहम्मद हयात, मोहम्मद उर्स। अब्दुल हमीद खे 3 पुट आहिनि: शकील अहमद, अब्दुर रऊफ़, अब्दुर्रहीम। इरशाद अलीअ खे 1 पुट आहे: अदनान अली। मोहम्मद हनीफ खे 1 पुट आहे: मोहम्मद यूसुफ। मोहम्मद उर्स खे 2 पुट आहिनि: आरिफ अली, मोहम्मद आदिल। शुजरो आहे ॻोठ खैर मोहम्मद आरी जो निहायत क़दीम तरीन शख्स हुयो। नालो आहे मीरल फ़क़ीर। मीरल फ़क़ीर खे 2 पुट हुआ: दोदल, नागल। जज़ाकल्लाह।